ईरान बस हादसे में फोत सारी मड़ चेकाबाद एयरबेस का बाड़न इलाइकन रहा मुंतकिल जनासा नवासदा कंदकोट में 6 ॼणनि जा मड़ खैरपुर में 3 लाड़काड़ी में 8 मड़ कंबर शिदात कोर ज़िले में 3 ॼणनि नए दरे में 2 ॼणनि जा मड़ आंदा पिया माहौल सोगवार थी पियो जनासा निवास में सियासी समाजी अखबारनि इंतजामी अमलदारनि पौधे जे पार्सन ऐं इलाइक़े पासे जी परेड में शिरकत। दौड़ में पुलिस पारा हथियारबंदनि सां मुक़ाबले में एक कोरू के 12 जी दावा पुलिस मुआवज़ रेलवे क्रॉसिंग पुल वट गश्त दौरान जे इरादे सां बीठल फोरन सां मुक़ाबलो थियो। फायरिंग जी ॾे में एक हथियारबंद एजाज़ अहमद मीराणी बाशी पियो, ब जवाबदार फरार थी विया। पीर गोट भरसा गोट हेबत खान गिरोही में मुबैना सेरीलो खाधो खाणस पर बेहोशल घरधणी बफौत अंग बधी 12 थी पियो। फोती गुलबेग गिरोही जे धेरन पुट भाउ समेत 11 भाती अगई फोती चुका। वाक़े बाद पौधे जा पारिस इलाइक़े पासी दुख में बरतल। सदर आसिफ अली सरदारी सेनेट जो इजलास 27 अगस्त शाम 5 बजे तलब करे वरितो। सदर आसिफ अली सरदारी सेनेट इजलास आइन जे आर्टिकल 54 ते तलब कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां बांग्लादेश के चीफ एडवाइज़र डॉक्टर मोहम्मद यूनिस के ख़त बोर्ड की सूरत हाल से दुख जो इज़हार मदद की आश। वज़ीर आज़म जो चवणु आहे त ॾुखिये वक़्त में बांग्लादेश के हर मुमकिन मदद कई वेंदी। पाकिस्तान में मंकी पॉक्स जो बियो केस ज़ाहिर। पेशावर हवाई अड्डे ते हेल्थ डेस्क मरीज़ के निशानू मिलण ते टेस्ट कराई जेका पॉजिटिव आई। रॉबर्ट कैंडी जूनियर सदारती इलेक्शन में चूंडू ब्रेड का दस्तबरदार। रिपब्लिकन पार्टी के सदारती उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप की हिमायत करे छॾी। चयाई सर्वे में ज़ाहिर आहे त जेकॾहिं चूंडू विढ़ंदसि त डोनाल्ड ट्रंप के नुक़सान ऐं कैमला हैरिस के फ़ाइदो पहुचंदो। कैनेडी जेको बि बाइडन के मुक़ाबले डेमोक्रेटिक उम्मीदवार बणजण जो ख़्वाहिशमंद हो, बाद में आज़ाद हैसियत में इलेक्शन विढ़ण जो ऐलान कयो हो। जर्मनी के शहर ज़ोलंग पे मेले दौरान जवाबदार जो छुरीअ सां हमलो, 3 ॼणा क़तल, केतिराई ज़ख़्मी। जवाबदार फौरी तौर ते गिरफ़्तार न थी सघियो। ज़ख़्मियुनि मां 9 ॼणनि जी हालत ॻणिजी चुकी आहे। इसराइली फौज का कसाते हमला जारी। खारजूर सैबिन इलाइक़नि में हमले में 47 ॼणा मारिजी विया। इसराइली फौज जा नवा हुक्म जारी करण बाद हज़ारे फ़लस्तीनी दीरुल बलाच इलाइक़े मां लॾ प्लाण करे चुका आहिनि।